अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त अॼु पंहिंजो महेसर लाल चैम्बर मोहम्मद आरिफ महेसर एडवोकेट हाई कोर्ट लीगल कंसल्टेंट मोइनुद्दीन कुरैशी एडवोकेट हाई कोर्ट असामा महेसर आमिर अली महेसर साहब अॼु ख़ासि जेको आहे सो मोहम्मद आरिफ महेसर सां इंटरव्यू करण जे लाइ पहुतो आहियां। ही साईं जन जो चैम्बर आहे जेको तव्हांखे ॾेखारींदा टंडोवाला या डिस्ट्रिक्ट में ऐं जेको आहे सो हिते स्टेशन रोड सॾिबो आहे जिते साईं जन जो चैम्बर आहे। अचो त साईं जन सां मुलाक़ात कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर साईं सब दुआ सर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह मेहरबानी। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त कंहिं न कंहिं टॉपिक ते मुंहिंजी तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। अॼु असां पंहिंजे प्यारे दोस्त हाई कोर्ट जे ऐं पंहिंजो सीनियर एडवोकेट सां मुलाक़ात कंदासीं ऐं उन खां इंट्रोडक्शन कंदासीं ऐं पोइ सभु जेके मामला आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर पंहिंजो फुल नेम ॿुधाइजो। जी मोहम्मद आरिफ मयसर खान। सर तव्हां पंहिंजी जेको हिन जेको लॉ जे जेका कानून आहे उन में जेका शुरूआत कई उहा पहिरां त तव्हां ॿुधाइजो त किथां तव्हां मुतासिर थियो ऐं मुतासिर थी तव्हां ही वकालत LLB में दाख़िला। साईं फर्स्ट त मां ॿुधाईंदो हलां त असां जो बाबा साईं जेको हो उहो असां सां एतिरो एजुकेटेड न हुयो ऐं असां सां जेके मसला मसाइल हुया ज़मींदारी जे हवाले सां बि इरिगेशन जे हवाले सां बि मगरमच्छनि जे तमामु जी तमामु घणा मसला पैदा थिया त इहो मुंहिंजो नंढे हूंदे खां इहो ख़्वाबु हो त छो न आउं बि लायर थियां LLB कयां त जीअं असां बि पंहिंजे मामलनि खे मसइलनि खे मुआशिरे जे लाइ को सुठो किरदारु अदा करे सघूं। उन खां पोइ लॉ में जॾहिं आयुसि त आउं सीनियर लायर्स मुंहिंजा जेके दोस्त साईं नूरुल अमीन सिटे साहब जहिड़ा साईं कुर्बान मलाने साहब जहिड़ा ऐं ॿिया काफ़ी काज़िम मयसर साहब जहिड़ा राशिद अली मयसर साहब जहिड़ा असांजो पंहिंजो जेको आइडियल शख्स था जेको माशाल्लाह हाणे सेशन जज आहे अमीर अली साहब या काफ़ी जेके असांजा जेके तमामु बहितरीन टंडोला जी ॻाल्हि कयां त हिते सीनियर वकील चाचो अज़ीज़ुल्लाह ख्वाजो साहब गुलाम कादर दीशक साहब साईं अगीसुस सलाम साहब अहिड़ा अहिड़ा सीनियर वकील जेके उन्हनि खां मुतासिर थियासीं त ही तमामु सुठो हलनि पिया कमु कनि पिया। ह्यूमन राइट्स जे हवाले सां बि मूंखे इहो शौक़ु जाॻियो त छो न आउं वकालत कयां त उन मां आम माण्हू खे ऐं पब्लिक खे बि को फ़ाइदो ॾेई सघां के ग़रीब खे फ़ाइदो ॾेई सघां। इन्हनि शयुनि खां मुतासिर थी करे आउं मूं हीअ फील्ड जॉइन कई अल्हम्दुलिल्लाह। अच्छा महेसर साहब तव्हां जेको आहे ॿुधाईंदो त तव्हांजी जेका LLB बेसिकली तव्हांजी LLB तव्हां किथां कई? जी सर मूं जेको आहे BA टंडोला SN कॉलेज मां कई ऐं BSc शाह लतीफ़ कॉलेज मीरपुर ख़ास मां कई ऐं मूं LLB खैरपुर मां कई खैरपुर मीरस मां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी मां कई अल्हम्दुलिल्लाह। ऐं 2 साल खां पोइ माना तक़रीबन अॼु मूंखे 7 साल आहे 2 साल लोअर कोर्ट ऐं 5 साल हाई कोर्ट अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी ॿिन्ही कोर्ट्स में प्रैक्टिस आहे। हाई कोर्ट हैदराबाद में बि प्रैक्टिस आहे हिते बि आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कोर्ट्स में बि मुंहिंजा केसिस आहिनि अल्लाह जो वॾो करम आहे। अच्छा महेसर साहब तव्हां इहो ॿुधाईंदो त हिन वक़्तु जेकी पंहिंजो लॉ सां जेके लाॻापियल जेके मामला आहिनि डिस्ट्रिक्ट टंडोला में ऐं क्राइम्स जेको आहे उहो केतिरो उनजो रुझान आहे ऐं उन में जेकी तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखियायूं माना ख़ासि करे एडवोकेटनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं ॾुखियायूं पेश अचनि? जी सर एडवोकेट्स खे साईं काफ़ी उन्हनि जे लाइ मसइला मसाइल आहिनि मुआशिरे में ज़ाहिर आहे एडवोकेट्स जेको हूंदो आहे उनजी लाइफ रिस्क हूंदी आहे त उन्हनि खे उहे जेके सहूलियतूं मिलणु घुरिजनि उहे न मिली सघियूं आहिनि त वकील खे केतिरो हिकु त असां जेके वकील आहियूं उहे उन्हनि खे को प्रोटेक्ट न आहे असांखे थी सघे थो थ्रेट्स बि हूंदा आहिनि ज़माने में पर माशाल्लाह हिते जो टंडोला पुरअमन ज़िलो आहे ऐं हिते क्राइम जो जेको रेशो आहे बनिस्बत ॿियनि ज़िलनि जे घटि आहे। बाक़ी हिते मंशियात जा केसिस वग़ैरह थियनि था ऐं मंशियात जी हिकिड़ी अहिड़ी लानत आहे जंहिं लाइ असीं पाण इहो पैगाम ॾींदासीं त मंशियात खे रोकियो वञे छो नौजवान नस्ल तबाह थी वियो आहे उन में कैंसर ऐं उन मंशियात खे हलाइण में जेकॾहिं इंतिज़ाम या सचाई सां हलंदी त यकीनन तव्हां सम्झी सघो था त मंशियात ते कंट्रोल थी सघे। अच्छा हिकिड़ो अहम सवाल आहे जी त एडुकेसी मीन्स ह्यूमन राइट्स जी तव्हां सम्झो था त पाकिस्तान में ऐं सिंध जे सूबे में पुलिस ऐं एडवोकेट इहो हिकु ॿ पासा आहिनि पर जीअं चयो वेंदो आहे त पुलिस ऐं एडवोकेट हिकिड़ी ॻाल्हि आहे। तव्हां छा था सम्झो त पुलिस जेका आहे उहा केतिरो एडवोकेटनि सां
जेको गॾु कमु करे थी ऐं तव्हांखे केतिरी पुरमेद वठंदो लाइ ज़िले जी पुलिस मां जी त तव्हांखे माना उन्हनि जे वञो था त तव्हांखे उहो केतिरो रेट मिले थो ऐं इहो तव्हां असांखे ॿुधाईंदो त केतिरी पुलिस जी तव्हांखे जी आहे। साईं मां इहा वज़ाहत ज़रूरु कंदुसि त पुलिस ऐं एडवोकेट पाण में मिलियल न आहिनि, ॿ अलॻि आहिनि। असां कोर्ट्स में वञी था करियूं, डिफेंस था कयूं माण्हू जो, हुनजो डिफेंस था करियूं जंहिंजे ख़िलाफ़ के कूड़ा केस दाख़िल थियनि था। पुलिस खां बि इहे शयूं थी थियूं वञनि त टोटल त केस सचा बि दाख़िल नथा थियनि, कुझु कूड़ा बि दाख़िल थी था वञनि, पर पोइ बि तंडो लहार जी पुलिस में असां ॾिठो आहे, जीअं असांजो मौजूदा एसएसपी साहिबु साईं सलीम शाह वेठो आहे, उन पंहिंजे वसां वॾो कंट्रोल कयो आहे। पहिरें टेन्योर में बि तमामु बहितरीनु कमु कई ऐं हिन टेन्योर में बि उन वॾो कमु कयो आहे। ऐं हिते सुठा सुठा ऑफिसर्स बि आहिनि, इहे न आहे त सभु ॻाल्हि ख़राबु आहे, सुठा सुठा एसएचओस बि आहिनि जेके हिते कमु कनि पिया, वर्क कनि पिया। पर हिकिड़ी शइ थींदी त जेकॾहिं पुलिस में पॉलिटिकल इंटरफेरेंस न हुजे त पुलिस खे मुकमल आज़ादी हुजे त यकीनन क्राइम कंट्रोल थी सघे थो। अच्छा मैडम साहब, हाणे अचूं था त हिन वक़्तु जेका तव्हांजी जेका हिते टंडोला यार ऐं प्लस में तव्हांजो रोज़ जो अचण वञण जो मामलो आहे ऐं तव्हां जेको आहे सो असांखे ॿुधाईंदव त हिन वक़्तु तव्हां वटि जेके केसिस आहिनि या जेके रोज़ परिस्थिति तव्हांजी थिए थी रोज़ाने जे बुनियाद ते, हींअर तव्हां वटि केतिरो रेशो आहे केसनि जो? अल्हम्दुलिल्लाह साईं, मूं वटि हींअर 35 खां 40 केस आहिनि जेके हिते हलनि था, मुख़्तलिफ़ कोर्ट्स में हलनि था। मुंहिंजो वञणु थिए थो, हैदराबाद थिए थो, मिठी थिए थो, नौशहरो वञा थो, नवाबशाह वञा थो, खैरपुर मीरस वञा थो, दादू वञा थो, सेवण वञा थो, हैदराबाद। मुंहिंजो त अचणु वञणु आहे अल्हम्दुलिल्लाह। प्रैक्टिस जी दुनिया में 7 साल थिया, प्रैक्टिसिंग जो वकील आहियां, प्रोफेशनल वकील आहियां, हाईकोर्ट जो प्रोफेशनल, हाईकोर्ट जो एनुअल वकील आहियां। त आख़िरी सवाल सर तव्हां खां जी त हिननि सभिनी मामलनि खे मद्देनज़र रखंदे करे ॾिठोसीं त माना तव्हांजो जेको ॻोठ जो माहौल, वरी तव्हां पंहिंजे शहर में पंहिंजो हिकिड़ो प्रोफेशनल जेका वकालत तव्हां कई आहे उन सां तव्हां मुतासिर बि थियो सुठनि जी जी सुठनि एडवोकेटनि खां, ऐं अॼु अलाह जो शुक्र आहे तव्हां पंहिंजो चेंबर जंहिंमें तव्हां वेठा आहियो ऐं उते तव्हां वेठा आहियो। हाणे एडवोकेट जेके आहिनि असांजा, जेके सॼी सिंध जी जेका जदोजहदूं बि कनि पिया, मुख़्तलिफ़ जेको मामलनि ते ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि थियूं पियूं, कहिड़ो पैगाम ॾींदो ह्यूमन राइट्स तौर एज ए एडवोकेट जे थ्रू कहिड़ो पैगाम ॾींदो जंहिंमें एडवोकेटनि खे माण्हूअ जो हिकिड़ो एतमाद बहाल थिए? हा बिल्कुलु साईं, ॾिसो न, वकील हिकिड़ो मुक़दस पेशो आहे ऐं अल्लाह पाक जे 99 नालनि में हिकिड़ो नालो वकील बि आहे। असांखे अल्लाह पाक इहो नवाज़ियो आहे, हिकिड़ो मनसब ॾिनो आहे। त मुंहिंजो इहो मैसेज आहे पंहिंजे नवनि वकील दोस्तनि खे बि चवंदो आहियां त इंसान ज़ात सभ खां पहिरीं तव्हां इंसान थियो, इंसान ज़ात जे कमु अचो। असांजो कमु बि आहे, छो त वकील पब्लिक प्रॉपर्टी आहे न, त असांजो कमु आहे। ऐं इहो पैगाम नौजवाननि खे बि ॾींदुसि त तव्हां पंहिंजे वॾनि मां, रोल मॉडल मां सिखो। असांजा वकील ॾिसो केतिरी महिनत था कनि। इहो पाणी वारी तहरीक तव्हां ॾिठी त उहा हिकु मेहरान कार खां थींदी, ॿबरलो में धरणे में थी। ऐं वकील पुरअमन शहरी आहे, वकील ला आबाद आहे। तव्हां ॾिठो ॿबरलो में धरणो लॻो, केतिरनि ॾींहंनि में कंहिंजी सुई बि न वई। ॿबरलो जो साईं इहो उहो एरिया आहे जिते ॾींहं जो बि माण्हू महफ़ूज़ न हूंदो आहे, पर उते बि हूंदा। पर इहो वकील ई आहे जेको सिंध जा जेके बि मसइला आहिनि, सिंध जा कारपोरेट जो मसइलो, ज़मीनूं जेके सिंध जो वयूं, कब्ज़ा, इन्हनि सभिनि जे ख़िलाफ़ हिकु वकील जी सघारी ताक़त आहे। ऐं इहो मैसेज ॾींदुसि हिकु त पब्लिक खे, सिविल सोसाइटी खे, त तव्हां वकील खे सपोर्ट कयो। वकील तव्हांजो भाउ आहे, तव्हांजो केस विढ़े थो, तव्हां सां गॾु बीठल आहे। ऐं नवनि वकीलनि खे ख़ासि करे ऐं ख़ुशनसीबी सां मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त मुंहिंजो पंहिंजो पुटु बि एनुअल वकील आहे, मुंहिंजो भाउ बि एनुअल वकील आहे। त आउं सभिनी दोस्तनि खे, उन्हनि खे इहा तकरीर, इहो लेक्चर बि ॾींदो आहियां त बाबा वधि खां वधि कोशिशि करियो ह्यूमन राइट्स खे, माण्हुनि खे कमु अचो, माण्हुनि जे लाइ आसानियूं पैदा करियो। ऐं असां में इहा आहे सुठो वकील उहो आहे जेको विकामे न, जेको पंहिंजे क्लाइंट सां सचो रहे। अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजे सीनियर्स जी इहा तरबियत आहे, छा बि थी पए, कुझु बि थी वञे, असां उन शायदि न हटंदासीं ऐं असां विकामंदासीं कोन, त मेरे क्लाइंट सां सच्चा हूंदासीं। ज़बरदस्त साईं, अॼु मैसर साहब मोहम्मद आरिफ ख़ान मैसर साहब हाईकोर्ट जे वकील सां मुलाक़ात थी, जंहिं मुख़्तलिफ़ पंहिंजा जेके वीचार वंडिया। ऐं इंशाअल्लाह वरी के ॿिए टॉपिक ते या ॿिए एडवोकेट सां मुलाक़ात ज़रूरु थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक़ परियारी की इजाज़त। अल्लाह ने के बाद पाकिस्तान ज़िंदाबाद।